हलो सिंधी माण्हू, जय झूलेलाल। मां अनामिका सिंधी आखाणी में तव्हांजो दिलि सां स्वागत आहे। जी हाँ, अॼु जी आखाणी तव्हांखे हिकु निर्णय खणण में काफ़ी मददगार साबित थींदी। चवंदा आहिनि, अखियुनि जो हर दृश्य ॾिठल सत्य न हूंदो आहे, तीअं ई कननि जी हर ॻाल्हि ॿुधल सत्य न हूंदी आहे। हिन आखाणी जी शुरूआत काफ़ी दर्दनाक घटना सां थी थिए। हिकु कोठ में माई काफ़ी विरलाप करे रही हुई। उनजो पति शांत थी वियो हो। उ ॾाढा विरलाप पई करे। हिन अंतिम संस्कार में ॻोठ जा माण्हू अची सहाय थियनि ऐं सम्मान पूर्वक हुनजी विधि थिए धार्मिक तौर सां। पर ॻोठ जो हिकु बि व्यक्ति उन जे अॻियां अचण लाइ तयारु न हुयो ऐं उनजी कंहिं बि विधीअ में साथ ॾियण लाइ तयारु न हुयो। हुननि खे ईअं ई हुयो कि ही इंसान ॾाढो ग़लति हुयो। तंहिं ते काफ़ी देर ताईं वार्तालाप हली, पर हुन महिला जो केर बि साथी संगी थियण लाइ तयारु न हुयो। तंहिं ते 2-3 मुखी आया ऐं उन्हनि घोषणा कई कि हिन व्यक्तिअ जो असां सम्मान रूप कंदे हर अंतिम विधिअ में साथ ॾींदासीं ऐं भले उनजी संतान विदेश में आहे, पर असां हर हिकु क़दम ते माता तोसां गॾु आहियूं। माता जूं अखियूं खड़ियूं थियूं कि भॻवान मुंहिंजे लाइ कोई बंदा मोकिलिया आहिनि। अहिड़ीअ तरह उन मुखीअ जे जेके बि फैमिली मेंबर हुआ उहे सहायता करण लॻा। तंहिं ते ॻोठ वारनि ॾाढो विरोध कयो कि ही व्यक्ति ग़लति हुयो। महिलाउनि जे वेश्याउनि जे अॾनि ते वेंदो हुयो, दारूअ जे अॾनि ते वेंदो हुयो ऐं हिन जी कोई बि हरकत सही न हुई। हिन ॻोठ में ही जॾहिं खां आयो हुयो उन्हनि एरियाउनि में ही वेंदो हुयो, त सही व्यक्ति कान्हे, त तव्हां हिन खे एतिरो सम्मान छो ॾींदव। तंहिं ते मुखीअ पंहिंजी ॻाल्हाइण जी धारणा सां हुननि जे मथां गुस्सो कयो ऐं चयो, जेको तव्हां ॾिठो आहे उहो सत्य कान्हे, जेको मूंखे ॿुधायो था उहो बि सत्य कान्हे को। हिन जी सच्चाई हिकु इहा ई आहे त हिननि जा ॿार विदेश में, हिननि वटि तमामु घणो पैसो हो। हिननि पंहिंजे ॻोठ खे परिवार सम्झो ऐं हिन ॻोठ में आया त हिननि खे महसूसु थियो सभु कुझु ग़लति थी रहियो आहे। जीअं ई पंहिंजे घर में विया, हिननि खे घर हिकु मंदर जहिड़ो लॻो। त हुननि ईअं ई सोचो, असांजो ॻोठ बि हिकु मंदरु आहे, असां हिन ॻोठ खे मंदरु ई ठाहींदासीं जेतिरी असांजी शक्ति आहे। हुननि सिर्फ़ु इहो ई कदम खयो, जेको बि सम्झाईंदासीं हिन ॻोठ में सभु व्यर्थ वेंदो। त हुननि वटि जेतिरो बि पैसो हुयो उन दारूअ जे अॾे ते वञी करे दारू वठी करे उहो रोज गटर में वञी वाहे छॾींदा हुया। वरी अची ग़लति महिलाउनि जे एरिया में वञी करे उन्हनि खे डबल पैसा ॾेई करे उन्हनि खे राति जो हथ जोड़े करे विनती कंदो हुयो त ही बि तव्हांजा बच्चा आहिनि, ही बि तव्हांजा भाउर आहिनि, तव्हांजे पुठियां अचनि था त हुननि जो परिवार रुले थो, त तव्हां हुननि जे परिवार जे लाइ हिन ॻोठ खे छॾे ॾियो। मां तव्हांखे डबल पैसा थो ॾियां, पर हिन ॻोठ खे बख़्शियो। बसि हुनजी इहा ई ग़लती हुई छा हिन ॻोठ खे सोन जहिड़ो बणाइण लाइ? ऐं हुन इहो कदम खयो। पर तव्हां ॻोठ वारनि छा ॾिठो? दारू वठण वञे थो, ग़लति घरनि में ग़लति महिलाउनि ॾे वञे थो, पर हू हुननि जा पेर छुई करे हुनखे माता भेण करे हुननि खे रोज़ निवेदन करणु वेंदो हुयो। ऐं हुननि बि ॻोठ मां पंहिंजो पासो खणी छॾियो ऐं हिन ॻोठ खे तरक़ीअ जे पासे आणियो। बाक़ी जेको तव्हांखे लॻे थो त हिन उद्योग क्षेत्र इन करे वधायो त पंहिंजा नौजवान इते ई पंहिंजे लाइ पैसो कमाइनि ऐं हुन ग़लति संगत में न वञाइनि, पंहिंजे परिवार खे संभालनि। तंहिं ते मुखीअ सभिनी मथां कड़काईअ सां चयो, तव्हांखे सवाल थो थिए न, इहो मूंखे कीअं ख़बर पई? जंहिं वक़्तु ही ॻोठ में आया उन वक़्तु मूंखे समाचार मिलिया त ही व्यक्ति हेॾे हेॾे वञे थो, त मां उन जे पुठियां माण्हू लॻाए छॾिया त हक़ीक़त छा आहे, असांजे ॻोठ खे ही ख़रीद करणु चाहे थो या बर्बाद करणु चाहे थो। बसि उन जे पुठियां मां काफ़ी संघर्ष करे इन जी सच्चाई मालूम कई ऐं सचमुच भॻवान खां अॻु में मां इन इंसाननि खे दर्जो ॾियणु चाहींदमि जंहिं पंहिंजी औलाद जो भविष्य त ठाहियो पर पंहिंजे ॻोठ जो बि भविष्य ठाहियो। त अॼु खां वठी हिन जे मार्बल जी मूर्ति ठहंदी, ॻोठ जे चौराहे ते विच ते रोज़ उन जी पूजा थींदी ऐं हर हिकु घर जी सुख शांतीअ लाइ दुआ घुरी वेंदी।
जंहिं पंहिंजे ॻोठ खे मंदर ठाहिण जी रचना कई। तंहिंते ॻोठ वारनि जूं बि अखियूं हेठि थी वयूं ऐं उन्हनि माफ़ी घुरी। माता खे चयो, माता भले तव्हांजी संतान विदेश में आहे, पर असां तव्हांजा सभु संतान ई आहियूं। जेसिताईं उहे अचनि तेसिताईं असां हर हिकु विधि दिलि सां कंदासीं। तव्हां चिंता न कयो। उनखे सम्मान पूर्वक हर हिकु विधीअ में साथ ॾिनो। चौराहे ते मूर्ति ठही, उनजी संतान आई ऐं पंहिंजे माता पिता खे भॻवान सम्झी करे नमन कयो। ऐं ॻोठ जा मुखी बि ॾाढा ख़ुशि थिया। हर को इंसान पंहिंजे लाइ सोचींदो आहे, पर ॻोठ लाइ सोचे केरु, त उहो हिकु भॻवान आहे। सचमुच मंदर में ई भॻवान न हूंदो आहे, हर कुंड में भॻवान जो किथे न किथे रूप त हूंदो ई आहे। ॻोठ वारनि खे ईअं थियो, सचमुच असां जेको ॾिठोसीं उहो ग़लति हुयो, जेको ॿुधोसीं उहो बि ग़लति हुयो, पर जेको ॿुधायोसीं उहो तमामु वॾो पाप हुयो। चवण जो तात्पर्य आहे त अखियूं खोलण में थोरो सम्झ रखणु घुर्जे। जी हाँ, हर हिकु शइ वक़्त अनुसार सही थी वेंदी आहे। इहा हिकु भॻवान जी लीला ई हूंदी आहे। सचमुच पाण कंहिंखे बि जज न कयूं, तमामु सुठो आहे। जय झूलेलाल।